नमस्कार, जय झूलेलाल। मां गीत माखीजा तव्हांजो स्वागत थी कयां मुंहिंजे हिन चैनल ते जंहिं ते पाण पढ़ंदा आहियूं सिंधी ग्रामर। पिछले वीडियो में पाण ॾिठोसीं कि जित पढ़िया हुआसीं, पाण अपोज़िट वर्ड पढ़िया हुआसीं। कुझु अॻियां उनखे मां कंटिन्यू थी कयां ऐं अॼु बि पाण विलोम शब्द पढ़ंदासीं एग्ज़ाम जी तयारी जे हिसाब सां। पूरब पश्चिम, पोड़ो नहरो, फिको चेहरो, फलदाई निष्फल, जानदार बेजान, जदीद कदीम, जजो कुल, जस अपजस, जमो वाहिद, जंग सुलह, जवान बुढ़ो, जीत हार, जीवित मृत, जीवन मृत्यु, चाक नाचाक, चांडोकी ऊंदाही, चरित्रवान चरित्रहीन, चुस्त सुस्त, चोटी तरो, छिडो घाटो, हाजिर गायब, हाकिम महकूम, हक नाहक, हकीकी मिजाजी, हलाल हराम, हयात मौत, खालिक मखलूक, खामोशी गोड़, खरीद फरोख्त, खुश्क तर, खता सवाब, खूबसूरत बदसूरत, खुशी रंज, खुशी गम, खैर ख्वाह बदख्वाह, दाखिल खारिज, दुआ पिट बददुआ, दिलेर गीती, दूर नज़दीक, दया निर्दयता, देश विदेश, देश भगत देशद्रोही, दीन दुनिया, देव दैत्य, धर्म अधर्म, धर्मात्मा दुरात्मा, धनवान निर्धन, धनी को निंदण को, धीरज उतावल, दातार महीणो, डाहो चरियो, डुबरो मतारो। अॼु असां एतिरा ई पढ़ंदासीं विलोम शब्द। अॻियां वीडियो में पाण ॿिया बि विलोम शब्द या जित पढ़ंदासीं। अगरि तव्हां चाहियो था कि मां अॻियां बि पढ़ाईंदी रहां त प्लीज़ तव्हां कमेंट करे मूंखे ॿुधायो ऐं हिन चैनल खे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो। थैंक यू। जय झूलेलाल।